हिकु ॾींहुं बादशाह पंहिंजी राणी खे चवणु लॻो त आऊं हिते वेही वेही थकी पियो आहियां, छो न पाण हलूं किथे ॿाहिरि घुमी अचूं। त राणी चवणु लॻी बादशाह खे त जेका बादशाह सलामत तव्हांजी मर्ज़ी। त राणी चवणु लॻी बादशाह खे त भले हलूं घुमी अचूं। त बादशाह ऐं राणी ऐं उन सां गॾु बादशाह जी नंढड़ी शहज़ादी जेका तक़रीबन महीने ॿिनि जी हुई। बादशाह ऐं राणी नंढड़ी शहज़ादी खे गॾु साण वठी ऐं घोड़े ते चढ़ी ऐं निकिता घुमण जे लाइ। घुमंदा घुमंदा वञनि त अॻियां विया त हिकिड़ी तमामु ख़ूबसूरत जंगल हुजे ऐं उनजे पासे में नदी बि वेंदल हुजे ऐं थधी छांव वणनि जी हुजे। त बादशाह चवणु लॻो राणी खे त छो न हिते वेहिजे हिन वणनि जी थधी छांव में कुझु टाइम आराम कजे। सो राणी चइजी बादशाह सलामत, बिल्कुलु कुझु टाइम हिते वेहूं था, साह वाह खणूं, आराम वाराम करियूं हिते। त बादशाह ऐं राणी जेको आहे सो वणनि जी छांव जे हेठि वेठा आराम करण जे लाइ। नदी जो किनारो हो, तमामु घाटा वण हुआ, थधी छांव लॻी पई हुई त हुते वेठा हुजनि, आराम कयूं त ख़बर ई न पई त बादशाह ऐं राणी खे निंड अची वई। बादशाह ऐं राणी ॿई सुम्ही रहिया, थधी हवा लॻी पए ऐं नदी किनारे जो मंदरु हो, सुता पिया हुजनि। त हिननि खे निंड अची वई त शहज़ादी बि साण गॾु हुजे। त एतिरे में झंग हो तमामु घाटो ऐं जनावर बि रहंदा हुजनि हुते। उतां हिकिड़ो गिदड़ पिए आयो। गिदड़ जो ॾिसे त बादशाह ऐं राणी सुता पिया हुजनि ऐं नंढड़ी शहज़ादी जेको आहे सो उहा बि गॾु सुती पई हुजे। तो गिदड़ छा कयो जो उन शहज़ादी खे चक में हणंदे ऐं थियो रवानो। बादशाह सलामत ऐं राणी ॿई निंड विया हुजनि, हुननि खे ख़बर ई न पई त शहज़ादी खे गिदड़ खणी वियो आहे। त इन वणनि जे मथे हिकिड़ी भोलड़ी वेठी हुई, सो इहो नज़ारो ॾिसी वरितो। तो गिदड़ खणी शहज़ादी खे रवानो थियो, भोलड़ी बि लॻी गिदड़ जे पोयां शहज़ादी खे छॾाइण जे लाइ। बादशाह ऐं राणी निंड मां न उथिया। हाणे गिदड़ काफ़ी परे निकिरी वियो, भोलड़ी बि हुनजे पोयां। हिते बादशाह ऐं राणी खे जाग पइजी वई ऐं उथिया, ॾिसनि त शहज़ादी नंढड़ी हुजे न। त सोचणु लॻा असांजी धीउ अलाए किॾां वई। अची वीचारा ॻोल्हणु लॻा बादशाह ऐं राणी, ॻोल्हे थका, पर हिननि खे शहज़ादी हथ न आई। हाणे वीचारा मायूस थी विया तमामु घणो, ॻोल्हियूं शहज़ादी हिननि खे न मिली। सोचणु लॻा को जनावर या को जानवर को जनावर खणी वियो हूंदो। त हिननि वीचारनि कोशिशि जाम कई पर शहज़ादी हिननि खे हथ न आई। अञा बि ॻोल्हींदा रहिया ऐं होॾां गिदड़ शहज़ादी खे खणी वियो ऐं भोलड़ी बि हुनजे पोयां लॻी। तमामु जाम परे गिदड़ निकिरी वियो। त अॻियां गिदड़ खे बगड़ फिरी आयो त बगड़ ॾिठो त गिदड़ वटि शिकार आहे। बगड़ ऐं गिदड़ पाण में विढ़णु लॻा त शहज़ादी चक मां छॾाइजी वई हेठि किरी। गिदड़ ऐं बगड़ विढ़ण में ई अञा हुआ त भोलड़ी आई। भोलड़ी ईंदे ई शहज़ादी खे खणंदे वण मथे चढ़ी वई। त बगड़ ऐं गिदड़ हैरान थी विया, हाणे वण ते कीअं चढ़नि। भोलड़ी सोचियो त बादशाह ऐं राणी खे शहज़ादी ॾे। होॾां बादशाह ऐं राणी ॻोल्हे थकी पिया ऐं सोचियूं त को जनावर वग़ैरह शहज़ादी खे खाई वियो हूंदो। वीचारा मायूस थी वापसी मोटी हलिया बादशाह ऐं राणी। भोलड़ी उतां ई आई, काफ़ी परे निकिरी वियो गिदड़। हाणे जॾहिं उतां पुॼे आई त ॾिसींदाऊं हुननि खे शहज़ादी ॾियां बादशाह ऐं राणी खे। त काफ़ी पंधु करे अची भोलड़ी जॾहिं उते पुॼी त उते बादशाह ऐं राणी हुजनि न। भोलड़ी सोचणु लॻी त हाणे हिन जा माइट अलाए किॾां विया ख़बर न आहे। बादशाह ऐं राणी त वापसी मोटी हलिया, शहज़ादी खे विञाए वेही रहिया, मायूस थी विया हलिया। त भोलड़ी सोचियो हाणे छा कजे, माइट विया हलिया, हाणे ख़बर न आहे किथे वेठा आहिनि छा आहे। त भोलड़ी छा कयो जो शहज़ादी खे खणी ऐं भोलड़ी पंहिंजे घर में विहारणु लॻी। अॼु खां माउ पीउ जी आऊं आहियां। भोलड़ी ॻोल्ही पाइणु लॻी शहज़ादी खे। शहज़ादी माशाअल्लाह काफ़ी टाइम खां पोइ, काफ़ी सालनि खां पोइ शहज़ादी अची वॾी थी। त हिकु ॾींहुं शहज़ादी खे चवणु लॻी, शहज़ादी अची वॾी थी ऐं शहज़ादी खे चवणु लॻी भोलड़ी त मां हिन घर खां ॿाहिरि कॾहिं न निकिरजी। हिन जंग में काफ़ी तमामु घणा जनावर आहिनि, मतां तूं ॿाहिरि निकिरी ऐं तोखे खाई वेंदा। त शहज़ादी चवणु लॻी त अमां बिल्कुलु आऊं घर खां ॿाहिरि कोन निकिरंदसि। त भोलड़ी चवणु लॻी आऊं वञा थी तुंहिंजे लाइ मेवात वग़ैरह पटे अचां थी,
रोज़ ये खाई तूं थकी पई हूंदे, हाणे ॿिया को नवां तुंहिंजे लाइ थोरो परे वञा थी, नवां को सुठा मेवा तुंहिंजे लाइ पटे अचां त तूं खा। रोज़ ईअं जेको आहे सो भोलड़ी करणु लॻी। शहज़ादी लाइ मेवा त परे परे खां सुठा पटियो ईंदी हुई। त हिकु ॾींहुं मेवात पटियो खणियो आहे पिए त गिदड़ ॾिठो त हीउ मेवात कंहिं लाइ पटियो खणियो वञे पई अंदरि। एतिरा यका गिदड़ हिकु दफ़ा घर जी दरी मां ॾिसे त इंसान जो बच्चो भोलड़ी सां गॾु उहा शहज़ादी। त गिदड़ इहो सॼो मंज़रु ॾिठो त उहो गिदड़ वञी बगड़ सां ॻाल्हि कई त हिते भोलड़ियुनि सां गॾु शहज़ादी रहे पई, इंसान जो बच्चो। त बगड़ जो ठीकु आहे, हलंदासीं पाण पंहिंजो शिकार कंदासीं, खाईंदासीं शहज़ादी खे। त हिकु ॾींहुं बगड़ ॿ टे आया, गॾु गिदड़ बि हुजे, ॿ टे गिदड़ ॿ टे बगड़ आया अची भोलड़ी जे घर। भोलड़ी खे सॾु कयूं, भोलड़ी ॿाहिरि निकिती आई त भोलड़ी खे चवणु लॻा त तोखे बि असीं मारींदासीं ऐं तूं जंहिंखे राहियो वेठी आहे, जंहिंखे तुंहिंजी धीउ आहे, इंसान जो बच्चो जंहिंखे तूं निपायो वॾो कयो, इनखे बि असीं खाईंदासीं। त एतिरे में शिकारी परियां आयो। बगड़ ऐं गिदड़ इन्हनि जी नज़र का शिकारी ते पई त भोलड़ी चयूं त हाणे अॼु शिकारी अचे पियो, असांखे मथां मारे न छॾे, अॼु तूं बची वञे पर तोखे छॾींदासीं कोन। ईअं चई ऐं बगड़ ऐं गिदड़ इहे रवाना थी हलिया। त शिकारी आयो भोलड़ी वटि ऐं भोलड़ी खे चवणु लॻो त छा मसइलो आहे, छा ते चयो तोखे बगड़ ऐं गिदड़। त भोलड़ी सॼी हक़ीक़त करे शिकारी खे ॿुधाई त हीअ शहज़ादी हीअ यकी शुरू खां वठी आख़िर ताईं सॼी ॻाल्हि ॿुधाई ऐं चई हीअ बगड़ ऐं आया हुआ, सो हिननि ईअं मूंखे चयो त असीं खाईंदासीं, शहज़ादी खे बि खाईंदासीं, तोखे बि मारींदासीं। शिकारी चयो चई तव्हां जेको आहे सो हीअ जंग छॾे कंहिं ॿिए हंधि हलिया वञो, अॼु त आऊं आयो आहियां, तव्हां बची आहियो पर ॿिए चकर शायदि तव्हां न बचो। भोलड़ी खे इहो बि चयो त तूं सुठो कमु कयो, इंसान जे बचे खे पाले ऐं निपायो तो वॾो कयो, इहो बि तो सुठो कमु कयो। शिकारी उतां रवानो थी वियो। भोलड़ी आई शहज़ादी वटि अंदरि घर में आई, चवणु लॻी त अम्मा पाण हीअ जंग छॾे ऐं ॿिए कंहिं जंग में हलूं था, ॿिए तरफ़ हलूं था, हिते पाण खे हीअ बगड़ ऐं ॾिसी आहे नी तोखे मारे छॾंदा, तोखे खाई वेंदा हलिया। त शहज़ादी चवणु लॻी त अम्मा बिल्कुलु पाण हीअ घर छॾे ॿिए हंधि हलंदासीं। त भोलड़ी ऐं शहज़ादी उहो घर छॾे ऐं ॿिए इलाइक़े में निकिरी पिया, उते वञी हिकिड़ो पंहिंजो घर ठाहे ऐं रहणु लॻियूं। त हिकु ॾींहुं शहज़ादी चवणु लॻी भोलड़ी खे त अम्मा तूं मुंहिंजे लाइ जाम कयो, सभु कुझु कयो, हाणे तूं पोड़ी थी वई आहीं, हाणे तूं छॾ, ऐं पाणे तुंहिंजे लाइ खाधो वग़ैरह जेको आहे सो तो लाइ आऊं खणी ईंदसि, ऐं मेवात वग़ैरह तुंहिंजे लाइ पाण पंहिंजे लाइ बंदोबस्तु कंदो ऐं तुंहिंजे लाइ बि खणी ईंदसि। त हिकु ॾींहुं शहज़ादी वई ॿाहिरि मेवात ऐं खाधो गॾु करण जे लाइ। शहज़ादी निकिती उतां, हाणे वञे पई हुनखे अॻियां लक्ष्मी हिरण मिलियो। सो हरण तमामु लक्ष्मी हुजे ऐं किरियो पियो हुजे ऐं शहज़ादी हुन खां पुछणु लॻी त तोखे छा थियो आहे। त हरण चवणु लॻो त मूंखे धकु लॻो आहे ऐं आऊं ज़ख़्मी थी पई आहियां, हाणे तूं मूं ते हिकिड़ी महिरबानी कंदे, शहज़ादी खे चवणु लॻी। शहज़ादी चयो बिल्कुलु जी। हिन जंगल में हिकु जादुई वणु आहे, उन जा पन जेको आहे सो पटे आहे ऐं मूंखे ॾे त उहो असीं ॿधंदा बि आहियूं ऐं इन जादुई बाग़ जो पन खाईंदा बि आहियूं, ॿधंदा बि आहियूं, तूं जल्दी ठीकु थी वेंदो ऐं हर ख़्वाहिश पूरी बि कंदो आहे इहो वणु। त शहज़ादी चयो ईअं आहे, त चई बिल्कुलु हा ईअं आहे। शहज़ादी वई वञी उन वण मंझां टारियूं ऐं कुझु पन पटे आई, अची हरण खे ॾिनी, हरण कुझु ॿधा कुझु खाधा त हरण उन महिल ई सही थी वियो। शहज़ादी जा थोरा मञिया हरण वियो पंहिंजे रस्ते ऐं शहज़ादी वई पंहिंजे रस्ते आई पिए। त अॻियां हिनखे बादशाह जो भाउ कजो, बादशाह उहो जंहिंजी हीअ शहज़ादी धीउ हुजे। उहो बादशाह जो भाउ उहो जंगल में आयो हुओ शिकार जे लाइ, उहो शहज़ादी खे गॼो आणिंदे ऐं उहो बादशाह जो भाउ शहज़ादी जो चाचो सो पुछणु लॻो शहज़ादी खां त तूं केरु आहीं ऐं हिन जंग में छा पई करे। त शहज़ादी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई हुनखे। त इते बादशाह जे भाउ खे शक थियणु लॻो ऐं ॾिठईं हिन शहज़ादी जे गले में हार पातल, त चवणु लॻो त हीअ छोकिरी त उहा आहे मुंहिंजे भाउ जी धीउ जेका नंढे हूंदे गुम थी वई। हीअ लॉकेट बि पातल आहे हिनखे, हीअ लॉकेट मतिलबु हार, चई हार बि पातल आहे जेको असांजे ख़ानदान में रिवाज़ आहे ऐं उहो ई ख़ानदानी हार आहे असांजो।
हाणे जे अगरि ही मुंहिंजे भाउ खे हथ अची वई त सॼी मिल्कियत सॼी दौलत हिन जे नाले थींदी ऐं मुंहिंजे औलाद कीअं ऐं मुंहिंजे लाइ कुझु कोन बचंदो। सो बेईमान थियो, लालची बि हो। सो हिन छा कयो जो शहज़ादी खे गॾु साण वठी ऐं महल ॾांहुं रवानो थियो हिन जी बादशाह जी। इन्हनि जी पंहिंजी महल ॾांहुं रवानो थियो। शहज़ादीअ खणी अची शहज़ादी खे उते हुन बादशाही में रहण लॻो। उन बादशाह वटि खणी आयो, उते रहण लॻो। त हिकु ॾींहुं ॿ ॾींहुं शहज़ादी उते वेठी हुजे, बादशाह ऐं राणी बि उते वेठा हुजनि। हाणे बादशाह ऐं राणी खे ख़बर न हुजे त हीअ असांजी धीउ आहे। बादशाह ऐं राणी बि उते हुजनि, शहज़ादी बि उते रहंदी हुजे। हिकिड़ो ॿ ॾींहं थी विया त हिकु ॾींहुं बादशाह ऐं राणी वेठा हुजनि त हिकिड़ो ख़ूबसूरत तोतो उते उॾंदो आयो। ख़ूबसूरत तोतो जॾहिं बादशाह जी राणी ॾिठो ऐं राणी बादशाह खे चवणु लॻी त हीउ तमामु ख़ूबसूरत ऐं प्यारो ऐं हसीन तोतो आहे, हीउ न मूंखे तूं झले ॾी। त बादशाह चयो बिल्कुलु तोखे आउं झलराए ॾींदुसि। बादशाह चयो सिपाहियुनि खे त वञो कंहिं शिकारी खे वठी अचो ऐं हीउ तोतो मूंखे मुंहिंजी राणी जे लाइ झले ॾियो। त सिपाही विया शिकारी ॾांहुं। त इन बादशाह जे भाउ छा कयो जो राणी जो क़ीमती हार तो इहो सिपाहियुनि खे चई हार चोरी कराए ऐं शहज़ादी जी कमरे में लिकाए छॾी। जॾहिं सुबुह थियो ख़बर पई त राणी जो क़ीमती हार चोरी थी वियो हुजे। हाणे अची ॻाल्हि खुली, हाणे चोर ॻोल्हण लॻा त हाणे बादशाह जे भाउ खे ख़बर हुजे। सो उन वरी छा कयो जो ॿ टे सिपाही वठी ऐं बादशाह ऐं राणी खे साण सां वठी ऐं वञी शहज़ादी जे कमरे में विया ऐं हुते कमरे जी तलाशी वठी त सोनो हार क़ीमती हार उतां मिलियो। बादशाह खे चवणु लॻो त हीउ क़ीमती हार हिन जे कमरे में आयो ऐं हीउ चोर आहे। त बादशाह खे ख़बर न हुई त बादशाह ऐं राणी खे ख़बर न हुई त हीउ का असांजी धीउ आहे। सो बादशाह शहज़ादी खे चवणु लॻो, मतिलबु उन छोकिरी खे चवणु लॻो त तूं वॾी चोर आहीं ऐं तूं मुंहिंजी राणी जो क़ीमती हार चोरायो आहे, तोखे फांसी जी सज़ा ॾियां थो। पर फांसी जी सज़ा ॾियण खां अॻु में तुंहिंजी का ख़्वाहिश हुजे त ॿुधा, तुंहिंजी पूरी करियां। त शहज़ादी चवणु लॻी त हिन जंगल में हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत वणु आहे, उन जी छांव में मूंखे कलाकु ॿ आरामु करिणो आहे। जे अगरि आरामु करणु ॾियो त मुंहिंजी इहा आख़िरी ख़्वाहिश आहे। त बादशाह चयो सिपाहियुनि खे त हीअ छोकिरी जिथे चवे थी उन वण जे हेठि हिनखे आरामु करायो ऐं उनखां पोइ हिनखे फांसी ते चाढ़ाए छॾियो। त छोकिरी खे वठी सिपाही रवाना थिया ऐं छोकिरी हुन वण जे हेठि सुती आरामु कई। आरामु करण खां पोइ जेको आहे सो उन छोकिरी खे हिननि फांसी ते चाढ़े छॾियो। हाणे उन शहज़ादी खे हिननि फांसी ते चाढ़ाए छॾियो। बादशाह जो हुकुम कयो त सिपाहियुनि खे त शिकारी खे चओ त तोतो मूंखे झले आणे ॾे। त एतिरी देरि में शिकारी तोतो झले आयो। शिकारी बि कहिड़ो शिकारी, उहो जेको भोलड़ी खे चयोसि त तव्हां ही जंगल छॾे वञो ॿिए जंगल में। शिकारी बि उहो हुजे जंहिंखे असलियत जी ख़बर हुजे। तोतो झले ऐं राणी लाइ आयो पियो बादशाह वटि। महिलात में अञा आयो मस त हिते बादशाह जे भाउ जूं ॻाल्हियूं ॿुधी। त सिपाही चवणु लॻो बादशाह जे भाउ खे त तूं हिन छोकिरीअ खे छला मारायो। बादशाह जो भाउ चवणु लॻो त हीअ छोकिरी उहा आहे जेका बादशाह जी धीउ शहज़ादी आहे, जेका नंढे हूंदे बादशाह खां गुम थी वई हुई। बादशाह ऐं राणी खां नंढे हूंदे गुम थी वई हुई ऐं हिकु भोलड़ी वटि हुई ऐं भोलड़ी हिनखे निपाए वॾो कयो ऐं मूंखे जंगल में हथु चढ़ी वई त मूं हिनखे माराए छॾियो। जे न माराया त बादशाह ऐं राणी जी वारिस इहा थी हा ऐं मूंखे ऐं मुंहिंजी औलाद खे कुझु न मिले हा। तंहिंजे करे शहज़ादी खे माराए छॾियमि ऐं बादशाह ऐं राणी हूअं ई मरी वेंदा, बाक़ी शाही तख़्त ऐं मुंहिंजो औलाद संभालींदो या आउं संभालींदुसि। त इन जे करे इहो मूं शहज़ादी खे माराए छॾियो। त हिते ख़ुशि थियणु लॻो, खिलणु लॻो। त शिकारी जे ॻाल्हियूं हिन बादशाह जे भाउ जूं ऐं सिपाही जूं ॿुधी वरितियूं। त शिकारी आयो बादशाह वटि। बादशाह सलामत खे चवणु लॻो त बादशाह साहिबु तव्हां ज़ुल्म करे छॾियो। त बादशाह चवणु लॻो शिकारी खे त छा थियो, कहिड़ो ज़ुल्म मूं करे छॾियो। चई बादशाह सलामत जेका तव्हां छोकिरी खे फांसी ते चाढ़ायो आहे उहा छोकिरी असल में तव्हांजी धीउ आहे ऐं जेका तव्हां खां ऐं तव्हांजी राणी खां नंढे हूंदे जंग में गुम थी वई। त बादशाह चवणु लॻो इहो वरी कीअं, हक़ीक़त करे भोलड़ी वारी ॿुधाई हिनखे। त बादशाह हैरान थी वियो ऐं रणो करणु लॻो ऐं मथो फिटणु लॻो त हीउ मूंखां कहिड़ो ज़ुल्म थियो। त बादशाह उन महिल फौरन अची
भोरली वटि पुॻो ऐं भोरली खां हक़ीक़त पुछणु लॻो त भोरली सॼी हक़ीक़त ॿुधाई। बादशाह रड़ियूं करणु लॻो, मथो पिटणु लॻो त मूं ही छा कयो, ज़ुल्म थी वियो मूं सां। मूं मुंहिंजी पंहिंजी धीउ खे सज़ा ॾेई छॾी ऐं फांसी ते चाढ़ाए छॾियो। त गॾु राणी बि हुजे, राणी बि मथो पिटणु लॻी त असां असांजी धीउ खे माराए छॾियो। बादशाह राणी ऐं भोरली वटि मथो पिटणु लॻा त एतिरो थोरी देरि में उहा साॻी शहज़ादी अची भोरली वटि पुॻी। त बादशाह उन शहज़ादी खे संदसि धीउ खे ॾिसी हैरान थी वियो त चवणु लॻो शहज़ादी खे त धीउ शहज़ादी तव्हां कीअं हिते? त शहज़ादी चवणु लॻी बादशाह खे, तव्हां मूंखां का ख़्वाहिश पुछा कई हुई त फांसी ते चाढ़ण अॻु में तुंहिंजी का ख़्वाहिश आहे? त बादशाह चवणु लॻो जी आओ। त शहज़ादी चवणु लॻी त मुंहिंजी ख़्वाहिश हुई त उन वण जे हेठि ऐं उहो वणु बेकसूरु हुअसि, बेॾोही हुअसि ऐं मूं चोरी न कई हुई, उनजे करे उहो जादुई वणु हो। फांसी ते तव्हां मूंखे चाढ़ियो पर ज़िंदगी मुंहिंजी बची वई उन जादुई वण जे करे ऐं आउं हिते पंहिंजी माउ वटि पुॼी वियुसि। त हिते भोरली शहज़ादी खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं त तुंहिंजा माउ पीउ ही आहिनि। बादशाह ऐं हिननि बि सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। शहज़ादी ऐं भोरली ऐं बादशाह ऐं राणी थिया महल तरफ़ रवाना। त बादशाह पुॼण सां ई पंहिंजे भाउ ऐं जे औलाद ऐं उनजी ज़ाल खे उन मुल्क मां नेकाली ॾेई छॾी ऐं उतां कढाए छॾी। उहे थी विया, उन्हनि खे ॾे नेकाली ॾेई छॾी, विया हलिया पंहिंजे बादशाह जे मुल्क में जा। ऐं पोइ बादशाह ऐं राणी ऐं उनजी संदसि शहज़ादी धीउ ऐं भोरली रहणु लॻा हुते, तमामु ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारणु लॻा। कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी ॿी कहाणी सां गॾु हाज़िर थींदासीं। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।